हमारे नालो मुंहिंजो सैयद खादिम हुसैन शाह है, सैयद कामिल शाह जो फर्ज़ंद आहियां ऐं दरगाह सैयद उबुड़े शाह जो गादी नशीन है साबिक़ा। अर्ज़ु इहो आहे त असांजो हीउ जेको मुतालिबो आहे इन लाइ असांजा जेके ॻोठ जा नौजवान आहिनि, छोकिरा आहिनि, पढ़ियल लिखियल आहिनि, असीं तक़रीबन अधु किलोमीटर ते वेठल आहियूं OGDC प्लान खां, जेको माना एशिया जो ॿिए नंबर ते वॾे में वॾो प्लान आहे। पर हिते वॾेरा शाही जा वॾेरनि जा माण्हू ॿियनि जा रखजंदा, असां सैयदनि जो को बि माण्हू हिन OGDC वारनि कोन रखियो, अॼु ताईं के मज़ूरीअ में बि न रखियो वियो आहे। ऐं असां इहो ई मुतालिबो आहे हिकिड़ो असांजा नौजवाननि खे रोज़गार ॾियो वञे। ॿियो असांजो ॻोठ सैयद कामिल शाह जो रोड आहे, उनखे तक़रीबन अॼुकल्ह 10-15 साल थी विया आहिनि जेको शर्जील राम मेमन ठारायो, उन खां पोइ उन रिपेयरिंग बि सॼी जॾहिं पई आहे। हालांकि जे टेंडर में पायो त ॻोठ सैयद कामिल शाह जो रोड ठाहियो वेंदो, पर अञा ताईं उहो न ठाहियो वियो आहे। ऐं ॿियो असां नंढड़ियूं जेके नियाणियूं आहिनि, छोकिरा आहिनि असांजा, उहे रोज़ स्कूल वेंदा आहिनि त बसूं परियां एतिरियूं त फुल थियो ईंदियूं आहिनि जो उन्हनि जे छोकिरनि असांजनि जे माना बसनि में जॻहि न हूंदी आहे, बीह था वेंदियूं आहिनि। असां अहल बैत सैयद आहियूं, इहो त असां गप शप पोइ असीं केॾी महिल मोटर साइकिल ते वञूं ऐं मथां सियारो पियो अचे। असां इहा ई रिक्वेस्ट आहे OGDC वारनि सां, महिरबानी करे असांजा इहे मुतालबा जेके आहिनि, जीअं असांजा जाइज़ आहिनि त असां हल कया वञनि।